ॾे परॾे में वसंदड़ मुंहिंजे समूरनि सॼण साथियुनि खे पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक ते भली कार। अस्सलाम वालेकुम, नमस्ते, हक़ मौजूद, चाक चङा भला, जोड़ मतारा, कहिड़ा तव्हांजा हाल, कहिड़ा अहवाल। सिंध पाकिस्तान जे ज़िले थर पारकर, उमरकोट, छाछरो, नंगर पारकर, चेलार, कांटियो ऐं थर पट्टी जे समूरे इलाइक़े में वसंदड़ मारूड़नि, धाटीड़नि, ख़ासि तौर ते सिंधी समाजड़नि ऐं लीके जे उन पार बाड़मेर, जैसलमेर, बीकानेर, रण कच्छ, कच्छ भुज ऐं समूरे ढाट राजस्थान जे पुराणे परगणे में वसंदड़ समूरनि, मारूड़नि, धाटीड़नि ऐं सांगेड़नि तोड़े सिंधी समाजड़नि, सिंधी ॿोली जे मोहबती माण्हुनि, आशिकनि खे सिक भरियो सलाम, भलीकार, वेलकम। अॼु ॻाल्हाईंदासीं पाण हिकिड़ी ख़ूबसूरत वीडियो ते। उन खां अॻु में तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक खे सब्सक्राइब करियो, वीडियो ॿुधो, ॾिसो ऐं जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे ही म्यूज़िक स्टोरियूं, ही ख़ूबसूरत कहाणियूं, ही ख़ूबसूरत दास्तान जेके मुख़्तलिफ़ लोकगीतनि जा, ख़ूबसूरत सिंधी लोकगीतनि जा, धाटकी लोकगीतनि जा तव्हांजे आॾो पेश था करियूं, इन्हनि खे जेकॾहिं पसंदि अचनि था त इन खे लाइक शेयर कयो, कमेंट कयो ऐं पंहिंजे चैनल थर थाक खे सब्सक्राइब ज़रूरु करियो। जी हा दोस्तो, सिंध पाकिस्तान जे ज़िले थरपाकर सां तालुक़ु रखंदड़ राग जी राणी, थर जी कोयल फौजिया सुमरो, जंहिं पंहिंजे दौर में जॾहिं गीत ॻाइण शुरू कया त केतिरनि ई फनकारनि खे पिड़ छॾी भॼणो पियो। समूरी मार्केट में फौजिया सुमरो पंहिंजे आवाज़ जे जादू जे करे छांइजी वई। ऐं फौजिया सुमरो केरु सॾाए, जंहिंजो मशहूरु गीत अॼु असीं तव्हांजे आॾो उन गीत ते कंदासीं तबसरो, तव्हांजे आॾो पेश था करियूं। ऐं उहो गीत आहे त मुंहिंजे मलूकड़े के यार खे शाल न कोसो वाव लॻे। इहो गीत जॾहिं फौजिया सुमरो ॻायो त सिंध जे अंदरि तोड़े ॾे परॾे में वसंदड़ समूरनि सिंधी समाजड़नि इन गीत खे पंहिंजो गीत सम्झो। मुंहिंजे मलूकड़े यार खे शाल न कोसो वाव लॻे, जंहिंखे दिलड़ी ॾिजे तंहिंजी ख़बर ज़रूरी वठणु खपे। मुंहिंजे मलूकड़े यार खे शाल न कोसो वाव लॻे, कोसो वाव न लॻी, अला पेर थिड़े त बि चवां बचे। मुंहिंजे मलूकड़े यार खे शाल न कोसो वाव लॻे, कोसो वाव। ऐं फौजिया सुमरो सिंधी शाइरी में जॾहिं हुन अहिड़ा ख़ूबसूरत गीत, अछूता गीत ॻाया त सिंध जे वाइण वाइण, वस्ती वस्ती में, नगर नगर में फौजिया सुमरो जो आवाज़ ॿुधण लॻो। नंगर पारकर तालुके सां तालुक़ु रखंदड़ हिन थरियाणी, हिन ढाटियाणी जॾहिं हिन लोक गीत ॻाया त केतिरनि ई वॾनि फनकारनि खे पोइते हटणो पइजी वियो ऐं मार्केट में जिते किथे फौजिया जी डिमांड थियण लॻी। हर महफ़िल में, हर वॾे प्रोग्राम में, हर वॾे म्यूज़िक जे फंक्शन में, शादियुनि मुरादनि में, गीतनि जे महफ़िलनि में फौजिया खां सवाइ ॿिए कंहिं फनकार खे क़बूल करणु माण्हू असल में तयार ई न हुआ। ऐं पोइ हिकिड़ो दौरु आयो जो हर घिटी गली में, शहर जी कुंड कुड़छ ते, महले में, पाड़नि में, चौकनि ते मौजूद मार्केटनि में फौजिया सुमरो वॼण लॻी। उनजा गीत ॿुधण लॻा, उनजो आवाज़ आसमान जे बुलंदनि खे छुअण लॻो। ऐं फौजिया सुमरो जंहिं पंहिंजे हिकिड़े नए स्टाइल अंदाज़ सां जॾहिं गीत ॻाया त उन दौर में सिंध जे अंदरि, सिंध जे ॿारहाड़ियुनि जे अंदरि पंजाबी लोक फनकारा आबिदा ख़ानम समेत अताउल्ला ईसा खिलवी ऐं ॿियनि केतिरनि ई फनकारनि जो दौरु हुयो। उन्हनि जो दौरु बि आस्ते आस्ते ख़तमु हिन सिंध मां सिर्फ़ु फौजिया सुमरो कयो। पर रुगो सिंध छो, फौजिया सुमरो त न्यूयॉर्क, बोस्टन, होस्टन, सिडनी, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, बर्तानिया, मुतहदा अरब इमारात, दुबई ऐं दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में जॾहिं ही सीडीज़ जो दौरु वियो,
नेट इंटरनेट जो दौर आयो, मूवीज़ जो दौर आयो, त ही सिंधी समाजड़ा जेके दुनिया जे कुंड कुर्छ में वेंदे राजस्थान में मौजूद आहिनि, उन्हनि फौजिया सुमरो खे ॿुधणु, महफ़ूज़ करणु ऐं उन जे गीतनि खे हीअं सां हंडाइणु शुरू कयो। बुनियादी तौर ते फौजिया सुमरो जे दौर में ॻाइणु शुरू कयो। उहो दौर सिंधी शाइरी में ऐं सिंधी लोक गीतनि तोड़े सिंध जे म्यूज़िक जी दुनिया में कैसेट जी दुनिया जे उरूज वारो दौर हो। माण्हू CD प्लेयर, टेप रिकॉर्डर ऐं वॾनि MP3s जे वॉल्यूम्स ते फौजिया सुमरे जे आवाज़ खे वॾे पैमाने ते वॾो आवाज़ करे पंहिंजे हिकिड़े रिदम ऐं स्टाइल सां उन गीतनि में गुम थी वेंदा हुआ ऐं उन्हनि गीतनि खे ॿुधंदा हुआ। फौजिया सुमरो जेका पछाड़ी जो बीमारी जे बिस्तरे तां मुसलसल बीमारी में रही ऐं पोइ गुज़ारे वई, त हुन उन खां अॻु में जॾहिं हू बीमारी में हुई ऐं कुझु वक़्त जे लाइ ठीकु थी वापसि आई, त हुन गीत ॻायो त बीमारी जे बिस्तरे तां उथी ऐं आई आहियां। यानी हू जॾहिं बीमारी तां वापसि आई, तॾहिं बि हुन इहो चयो त बीमारी जे माना बिस्तरे तां उथी आई आहियां। इहो अव्हां जूं मोहबतूं आहिनि, सिंधी माण्हुनि जूं, सिंध जे कुंड कुर्छ तोड़े ॾे परॾे में वसंदड़ धाटीड़नि, मारुड़नि, सिंधीड़नि जूं इहे मोहबतूं जेके मूंखे प्यार ऐं मोहबत जे सिलसिले में दुआ जी सूरत में मिलियूं, उन जे सूरत में आऊं बहितर तबियत थी ऐं ठीकु थी वापसि आई आहियां। ऐं हुन इहो गीत ॻायो त बीमारी जे बिस्तरे तां उथी आऊं आई आहियां। पंहिंजे महबूबनि खे, पंहिंजे प्यारनि खे, पंहिंजे आशिकनि जे गीत खे, आशिकनि जा गीत फौजिया सुमरो ॻाया, महबूबनि जा गीत फौजिया सुमरो ॻाया। पंहिंजनि वेझनि मिटनि माइटनि, अज़ीज़नि, दोस्तनि, साथियुनि, वालदेन तोड़े भाउ भेण जे रिश्ते खां वठी मुख़्तलिफ़ लोक गीत जेके सिंधी शाइरी में, ढाटकी मारवाड़ी शाइरी में चया विया आहिनि, उन्हनि ते फौजिया सुमरो जंहिं स्टाइल अंदाज़ सां नवनि धुननि ऐं नवनि ख़ूबसूरत क़िस्म जे म्यूज़िक जे स्टाइल अंदाज़ सां जेके फौजिया सुमरो गीत ॻाया ऐं जंहिं तर्ज़ जंहिं स्टाइल अंदाज़ सां ॻाया, अहिड़ा कंहिं बि न ॻाया। बिल्कुलु उन्हनि ई ऐं अहिड़नि ई गीतनि में ही गीत मुंहिंजे मलूकड़े यार खे शाल न कोसो वाव लॻे, पेर थड़े तब चवां बचे, मुंहिंजे मलूकड़े यार खे शाल न कोसो वाव लॻे, जंहिंखे दिलड़ी ॾिजे तंहिंजी ख़बर ज़रूरी वठणु खपे। यानी सिंधी शाइरी जे अंदरि तव्हां तसवर करियो त रुगो इहो न आहे त मफ़ाद परस्ती आहे, ख़ुदगर्ज़ी आहे, सेल्फिश जेको माहौल आहे उहो दुनिया जे ॿियनि समाजनि में आहे। सिंधी समाज प्यार कंदड़ आहे, तंहिंजे करे इहो चयो वियो आहे त जंहिंखे दिलड़ी ॾिजे उन्हनि जी ख़बर ज़रूरी वठणु खपे। त बिल्कुलु इहो गीत ॾे परॾे में मशहूरु आहे। तव्हां बि ॿुधो फौजिया सुमरो जो इहो गीत ऐं यादि करियो। अॼोकी इन वीडियो में एतिरो ई, मिलंदासीं कंहिं ॿी वीडियो में।